इलेक्शन पाकिस्तान में सवाल आहे, पर उन बावजूद भी असांजे घर जो इंतज़ाम ख़राबु आहे, इलेक्शन निज़ाम ख़राबु आहे, त इनखे दुरुस्त करणु असांजो कमु आहे। पर केरु कंदो? मथे माफ़ियाज़ बीठियूं आहिनि। उन करे असां जॾहिं पाणीअ जो मामिलो आयो त सभु दरवाज़ा इस्लामाबाद जा ऐं कराची जा बंदि ॾिठासूं ऐं पोइ असां सॼी सिंध में सभिनी तबक़नि ॾे निकितासूं ऐं उन्हनि खे चयोसीं त बाबा नदी थी वञे। सिंध जो पाणीअ जा 3 हिसा कजनि त 2 हिसा था वञनि, नवनि कैनाल्स ऐं नवनि स्कीमुनि जे ज़रिए। त सिंध जी मजमूई तौर ते एग्रीकल्चर, डेल्टा, इन्वायरमेंट ऐं परमानेंट डिस्प्लेसमेंट जेका करोड़नि में थियणी हुई, करोड़ खां 1.5 करोड़ थींदी हुई, उहा सॼी हिन जा नुक़सान जा अंदेशा आहिनि। ऐं पोइ सिंध जे माण्हुनि ई सायो कयो। बाक़ी ही जेके हुकूमत में आहिनि, पीपुल्स पार्टी, MQM या मथे PML आहिनि, इन्हनि त फ़ैसिला करे सदर पाकिस्तान नाजाइज़ नमूने सां करे छॾियो। उन करे हिन वक़्तु बि असां इन लाइ अपोज़िशन जूं जमायतूं गॾियासूं, SIFC खे मावराए आइन करार ॾेई इलेक्शंस जेके आख़िरी इलेक्शंस थियूं उनखे जाली इलेक्शंस करार ॾेई मादनी वसीलनि जा बिल जेके मुख़्तलिफ़ सूबाई असेंबलियुनि में पियल आहिनि उन्हनि खे मंज़ूर कराए ऐं मादनी वसीलनि ते फुली कंट्रोल करणु पिया चाहिनि। उन बिलनि जे ख़िलाफ़ राय। उन करे ऐं ॿियो सभु इदारा पंहिंजे हदुनि में कमु कनि। जेके तालीमी इदारा आहिनि, सिहत जा मर्कज़ आहिनि, पुलिस आहे, फ़ौज आहे, जंहिंजो जेको कमु आहे उहा करे। पर हिते अमलनि इहो चवण जी ज़रूरत छो थी पवे त हर को पंहिंजो कमु करण जे बजाए जंहिं वटि ताक़त अचे थी उहो पॉलिटिशियन अचे थो या असांजो ब्यूरोक्रेसी अचे थी, उहा उन कलम जे ऐं अमानत जी ताक़त खे जेके पब्लिक सर्वेंट ऐं पब्लिक रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि उन्हनि जी माफ़िया ठही ऐं सॼे निज़ाम ते क़ाबिज़ थियो वेठी आहे। ऐं तव्हां असांखे मोहताज बणाए थी त कंहिं न कंहिं जो सहारो वठूं। तव्हां कंहिं मक़ामी कंहिं चङे मुड़ुस जो सहारो वठंदो, रियासत जो सहारो वठिजे त रियासत तहफ़ुज़ ॾींदी, त रियासत सां मोहबत थींदी। जेकॾहिं फ़र्दनि जो सहारो वठंदासूं त शख़्सी ग़ुलामी या गिरोही ग़ुलामी थींदी, पर रियासत सां मोहबत न थींदी, छो त उहा असांखे तहफ़ुज़ कोन पई ॾेई सघे। मूंखे फलाणे ख़ान या फलाणे चङे मुड़ुस जे ज़रिए आउं रिआयत वठंदो आहियां। जॾहिं त असांजो मुल्क फ़र्द जो पंहिंजे रियासत सां जो हक़ मिलियल आहिनि आइन जा उन तहत ते हू ॻंढियल आहे। पर जेकॾहिं उहे ताईं विच में लिंक ख़तमु था करे छॾियो, उन्हनि फ़र्दनि जे ताबे था करे छॾियो, त पोइ मुल्क जी सेंट्रलाइज़ेशन छो थिए। हिते जी फॉरेन पॉलिसी छा आहे, हिन ते ॻाल्हायूं, ख़तमु करियां। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी थियो, सवाल जवाब कंदासूं। फॉरेन पॉलिसी कहिड़ी आहे? पाकिस्तान जा पाड़ेसरी 4 मुल्क आहिनि, अफगानिस्तान, ईरान, इंडिया ऐं चाइना, जिन सां बॉर्डर्स मिलनि था। उहे सभु पाड़ेसरी इलाही मुल्क आहिनि, सॼी दुनिया ॻंढी पई आहे। चाइना छो त थींदा न उते थींदा अमीर ऐं ग़रीब जो बराबरि इहो ठाह कोन हूंदो आहे। हुननि जा इंट्रस्ट आहिनि, असीं सर्व कयूं पिया, उहा असां सां उते टेंशन बॉर्डर न आहे। बाक़ी 2 बॉर्डर मूं त नंढे हूंदे खणी ॿुधाइनि त को न कंहिं गड़बड़ हूंदा आहिनि, साल ॿ ठीकु हूंदा आहिनि, न त अक्सर ख़राबु हूंदा आहिनि। असां नंढे हूंदे खां वठी अफ़गानिस्तान त ॿुधो ई ॿुधो, माना असांजो वेस्टर्न बॉर्डर जेको आहे सो इनसिक्योर आहे। अॼु बि असांजे मुल्क जी बार बार चवनि था त हीअ जेका टेररिज़म आहे इहो उते ई थो अचे या उते बेसिस आहिनि। वरी जॾहिं पोइ हुकूमत हुई तॾहिं बि चऊं त जेकॾहिं 2021 खां पहिरीं तॾहिं बि चऊं त बाबा इहो वेस्टर्न बॉर्डर खां थो टेररिज़म अचे। इहो 40 सालनि खां त असां ईअं ॿुधंदा पिया आहियूं, 40-45 साल खां। असांजा हिते
किन डिस्प्यूट्स आहिनि, बॉर्डर जा डिस्प्यूट्स अफगानिस्तान सां आहिनि। ड्यूरल लाइन अफगानिस्तान नथो मञे, जेका असां चऊं था ड्यूरल लाइन जेका अफगानिस्तान ऐं पाकिस्तान जे विच में आहे, उनखे नथो मञे, यानी डिस्प्यूट आहिनि। इएं हिते इंडिया सां बि के बॉर्डर जा डिस्प्यूट्स आहिनि। जितां 40-45 सालनि खां वठी टेररिज्म ॿुधूं था, वेस्टर्न बॉर्डर, असां नंढे हूंदे खणी इहो ॿुधो आहे, तव्हां मुंहिंजे ख़्याल ते इहो ॿुधो हूंदो। उहो अॻे त बॉर्डर हो कोन, 50 जाइन तां वञिबो, पोइ जेको पोइ गवर्नमेंट आई जेका उन्हनि ॿाहिरीं मदद सां 13 वेस्टर्न बॉर्डर ते गेट्स ठाहिया, 13 एंट्रीज ठाहियूं ऐं सॉफ्ट बॉर्डर ठाहिया। सॉफ्ट बॉर्डर छा? उते बॉर्डर जा रहंदड़ माण्हू हिक ॿिए ॾे अची वञी सघनि, ईअं आसानी नमूने सां। ही जेको नॉट थ्रू एम्बेसी जे थ्रू न, पर गेट ते ई एंट्री एग्ज़िट थी सघे। जितां दहशतगर्दी चए थो सॉफ्ट बॉर्डर आहे, हितां बि बॉर्डर सां डिस्प्यूट्स आहिनि इंडिया सां। ठीकु आहे, इहो मुल्कनि जो मामिलो आहे। असांजी छो त बॉर्डर बंदि आहे, खोखरा पार छो बंदि आहे? जवाब त ॾियो। असांजा ही तारीख़ी वतन आहिनि जेके हिक ॿिए सां गॾु रहिया आहिनि। बॉर्डर, ऐं यूरोप वञूं था असीं, ऐं बार बार यूरोप जो ज़िक्र कंदो आहियां, वेंदे कैनेडा जो ॿुधाइण थो। कैनेडा ऐं अमेरिकन स्टेट ID ॾेखारे हिक ॿिए ॾे अची वञी सघनि था। यूरोप जा मुल्क 26 मुल्क, पहिरीं 3 हाणे 29 थिया आहिनि। उहे मुल्क रस्ते ते चेकिंग बि कान्हे, तो ख़बर पवंदी त हिकिड़े मुल्क मां ॿिए मुल्क में हलिया विया आहियो। हा, उन्हनि जा कानून आहिनि, उन्हनि जा हक़ आहिनि, उन्हनि जे शहरनि जा। ॿिए मुल्क वारो उते उहो कब्ज़ो नथो करे सघे, या हिकिड़ो सिस्टम आहे त उते कीअं नौकिरी कंदो या छा, उहो सिस्टम ठहियल आहे। पर सॉफ्ट बॉर्डर सां हितां गुजरात, मथां राजस्थान, ही तारीख़ी हिकिड़ा इलाइक़ा आहिनि, जियूं हिकिड़ियूं बिरादरियूं हुते वेठियूं आहिनि, ॿियूं वेठियूं आहिनि, हीअ यकी बंदि पई आहे। अहिड़ा कहिड़े खाते में चओ था त टेररिज्म वेस्टर्न बॉर्डर खां आहे? हिते बि तव्हांजो उते बॉर्डर डिस्प्यूट आहे, ऐं हिते जे लाहौर खां खुलियल आहे, त हितां छो कोन्हे खुलियल? ऐं चवंदो चेंज आहिनि था हुजे। हुतां लाहौर खां वाघा बॉर्डर खुलियल आहे, राजस्थान जे ऐं हिन जे विच में उहे बॉर्डर खुलियल हुजनि। वरी हितां खां मोनाबाऊ ऐं ही खुलियल हुजे, भले असां वटि सिस्टम हुजे थ्रू असांजो जेको बि, पर सॉफ्ट बॉर्डर हुजे, अची वञी सघूं। असांजी त कम्युनिकेशन गुजरात ऐं महाराष्ट्र सां, बॉम्बे सां त अलॻि थियूं 1936 में। हितां पिया ईंदा वेंदा हुआसीं। असांखे ऐं हिकिड़े मुंहिंजे हिसाब में हिकिड़े लॉन्ग टर्म डिस्प्यूट्स खे हाणे असां पंहिंजे सोचण जो अंदाज़ कीअं फिराईंदासीं? असां कल्चरली असांजा नस्ली तरह सां या असांजे पाड़ेसीअ सां ख़राब तालुकात छो हुजनि? मुंहिंजा 5000 माइल परे अञा मथे अमेरिका सां मुंहिंजा जा नौकर आहियूं, ऐं उन सां तालुकात एग्रीमेंट करण लाइ छा पिया जुतियूं पिया घसायूं, चइबो आहे जुतियूं पिया घसायूं। रूस सां तालुक ठाहिण लाइ जुतियूं पिया घसायूं। सऊदी अरब सां ऐं फ्रांस सां, इंग्लैंड सां सिफारती तालुकात वधीक सुठा था करणु चाहियूं। ऐं हिते उन बॉर्डर डिस्प्यूट जेको ॿिए पासे बि आहे, उन ते हिकिड़ो असांजे माइंड सेट ई हिकिड़ो अजीब क़िस्म जो ठाहे छॾियो अथनि। असांजो पब्लिक जो माइंड सेट न आहे मुल्की मामला अक़वाम मुतहिदा हल करियो, जंहिं हल करियो, पर
या बॉर्डर सॼो बंदि करे छॾियो, लाहौर खां बंदि करे छॾियो, कश्मीर मां बि जेको उन नीलम नदीअ ते आहे उते ई बि अचणु वञणु बंदि करे छॾियो, न त सभिनी जाइनि तां खोले छॾियो। उन करे न तव्हांजी सिफ़ारत खारी दुरुस्त आहे, न तव्हांजी इकनॉमिक पॉलिसी दुरुस्त आहे, न ई पॉलिटिकल सिस्टम इंसाफ़ ते ॿधल आहे। ऐं हिते 24 करोड़ माण्हुनि जे बेनिफिट जे बजाए कमर्शियल इंट्रस्ट लाइ थिए थो। पाणी जेको असांजो कॉमन शेयर्ड सोर्स आहे उनखे असीं इंसाफ़ सां विराए ऐं हलाए नथा सघूं, बावजूदि एग्रीमेंट्स हुजण जे। 1991 अकॉर्ड जो मौजूदु आहे, उन में कैनाल्स नथा ठाहे सघजनि, नई कमांड एरिया नथी कढी सघिजे, जेकॾहिं पुराणी कमांड एरिया में शॉर्टफॉल आहे। पर केरु पुछण वारो कोन्हे, को अकॉर्ड, को आइन न आहे। जंगल जो कानून जेको ॾाढो सो गाबो या के माफ़ियाज़ थी हिते हुकूमत कर, अहिड़े क़िस्म जे सियासी निज़ाम असांखे मंज़ूर न आहे। उन करे सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजे सतह ते मुल्क खे हिकिड़ी उहा वफ़ाक़ सम्झे थी जेके फेडरेटिंग यूनिट्स ठाहियो आहे, उनखे हर 5-10 साल जेको तव्हां ठाहिण वारा ई सूबा आहिनि जिन उनखे ठाहियो आहे, हर थोड़नि ॾींहंनि खां पोइ चओ था त असीं हिनखे टोड़ींदासीं। कीअं टोड़ींदासीं? जेको चवे थो सो रियासत जो दुश्मन आहे, हिन मुल्क जे ख़िलाफ़ खॾूं थो खोटे, या माफ़िया जो को नुमाइंदो आहे। उन करे हर इहा साल उबतियूं ॻाल्हियूं कनि त उनखे फेडरेशन खे सही नमूने सां रियल पार्लियामेंट निज़ाम सां ऐं आज़ाद जुडिशरी सां ऐं करप्शन खां पाक यानी एहतिसाब जे कड़े निज़ाम सां जेको पॉलिटिशियंस, ब्यूरोक्रेसी, जुडिशरी जितां सिस्टम अचे थो उन में उनखे ठीकु करे अहिड़े निज़ाम जा असीं ख़्वाह आहियूं ऐं इन जा मोहताज न आहियूं। जेको असांखे ॿुधायो वेंदो आहे त बाबा पार्टियूं चवंदियूं आहिनि असां बाबा मथां हुकूमत वठी अचूं, तव्हांखे ख़बर आहे नाला वरी कोन वठंदा आहिनि, जेको न ज़ाल मुड़ुस जो नालो कोन वठंदी आहे, तव्हां कोटनि हूंदो बिना नाले वठे कंहिं न कंहिं इशारे जे ज़बान में को चवंदो खलाई मखलूक आहे, को चवंदो कंपनी सरकार आहे, को चवंदो अलाए छा आहे, मतिलबु को इशारनि में को आम ते हथु रखंदो, को कुलनि ते हथु रखंदो, अहिड़ो अजीब माना हिकिड़े। ऐं छो ईअं? उन करे इहो मुमकिन आहे। एब्सोल्यूट पावर अलाह जो पावर आहे। बंदूक जी ताक़त या पॉपुलेशन जी हेजमनी, हिकिड़ो सूबो सॼे मुल्क ते हुक्मरानी करे या उनजे मफ़ादनि खे खणे या आइन खे या कानूननि खे तब्दील करे पंहिंजे हक़ में हलाए, अहिड़े क़िस्म जे निज़ाम खे ख़तमु करण लाइ फेयर इलेक्शन कमीशन जेका जदीद टेक्नोलॉजी खे इस्तेमालु कंदे असांजो पीओ, एपीओ, प्रिसाइडिंग ऑफिसर सॼे जेतिरो माण्हुनि जे हथनि में थो लॻे ओतिरी जाली इलेक्शन थींदी वञे। आरओ वरी डीआरओ हर हिकु सतह ते जेका बेईमानी सिस्टम उन ख़तमु कनि, उन मुदाख़लत ख़तमु कनि, मौजूदा सिस्टम खे ख़तमु करे। इहा असांजा 2 लाइन्स आहिनि। हिकिड़ो सिंध लेवल ते सिंधु दरिया बचायो तहरीक जेका पाणीअ जे स्कीमुनि खे मुस्तक़िल नयुनि स्कीमुनि खे ख़तमु करणु, ज़मीनूं वापसि करणु। थरपार करजूं 10,000 एकड़ ज़मीन ॾेई छॾी आहे सिंध गवर्नमेंट, अञा 1,00,000 ॿियो ॾियण जो प्रोग्राम अथसि। सिंध जूं 13 लख एकड़ ज़मीन ॾियण जो प्रोग्राम आहे। कहिड़े खाते में? नई ज़मीनूं आबाद थींदियूं। जॾहिं नयूं ज़मीनूं आबाद थींदियूं पुराणियूं बर्बाद थींदियूं। उते असां पंजाब वियुसि, उते असां एडवोकेसी कई, पोइ हुननि बि असांजे पीटीआई जो दोस्त आहे, उन्हनि उते चवणु शुरू कयो, चयोसि बिल्कुलु उते मुस्तफ़ा खोखर हो, सलमान अकरम राजा हो, मुख़्तलिफ़ दोस्त हुआ, उमर अयूब। उन्होंने चयो त भाई एक इलाके नए इलाके आबाद करके हमारे इलाके और दूसरों को बर्बाद करके कैसे चलाते हैं? इंसाफ का तकाजा तो ये नहीं है। तो उन करे ही सब शयूं थींदियूं पयूं वञनि। उन करे असां
उन्हनि ज़मीनुनि जी वापसीअ जी डिमांड था करियूं। ही जेके अथॉरिटीज़ ठाहियलु आहिनि जिन जो सहेल आउं ज़िक्र करे वियुसि, इन्हनि जे ख़ात्मे जी ॻाल्हि था करियूं। SIFC जे ख़ात्मे जी था ॻाल्हि करियूं। इहो आहे तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान जे मौजूदा 1 अगस्त जे गॾियल ऐलामियो। उन लाइ अवामी राय खे बि हमाम करियूं था ऐं ताक़तूं हिकिड़े पासे भले थी पवनि, पर अवाम जी ताक़त ते इनसार कंदे मुख़्तलिफ़ सूबनि जा माण्हू, अपोज़िशन जमायतूं इन्हनि मावराए आईन क़दमनि खे पोइते करणु, हर इदारो पंहिंजे हदुनि में कमु करणु, शफ़ाफ़ इलेक्शन निज़ाम, पार्लियामेंट निज़ाम खे राइज करणु ऐं करप्शन जे आखाड़नि जेके सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी या पॉलिटिशियंस में आहिनि, इन्हनि जो एहतिसाब जे ज़रिए ख़ात्मो करणु, या मुल्की सतह ते तहरीक हलाइण जा हामी न पर इन करण जा इरादा रखूं था। तव्हां वटि बि इन लाइ आहिनि मुल्क सिंध सतह ते इतिहाद जोड़े, उहे मर्कज़ परस्त जमायतुनि जा हुजनि, मज़हबी जमायतुनि जा हुजनि या नेशनलिस्ट जमायतुनि जा हुजनि, सभिनी जो गॾियल, हिन भेरे सभिनी गॾियल बचायो, अकेले कंहिं कोन कयो, सभिनी पंहिंजो पंहिंजो कंट्रीब्यूशन कयो आहे। उन्हनि सां गॾिजी हिते जे सिंध जे मामलनि खे एड्रेस करियूं था ऐं मथे जमायतुनि सां गॾिजी मुल्की मामलनि खे एड्रेस करे मुल्क खे हिकिड़ो रहण जे क़ाबिल नई ईंदड़ नस्ल खे अहिड़ो मुल्क ॾियणु था चाहियूं जिते उहे मुल्क में रहणु चाहिनि ऐं पंहिंजे वसीलनि ते जा मालिक हुजनि, उते पंहिंजी जिते जाग्राफी महफ़ूज़ हुजे, जिते डेमोग्राफी महफ़ूज़ हुजे, जिते नेचुरल रिसोर्सिस उन्हनि जा उहे मालिक हुजनि ऐं पुरअमन माहौल हुजे, उते क्राइम न हुजे, उते करप्शन न हुजे, उते ड्रग्स माफिया असां ते हुकूमत न करे, अहिड़े क़िस्म जे मुल्क जे ठाहिण जा हिमायती आहियूं। तव्हां वटि इन लाइ आहियूं इन मौजूदा जाली हाइब्रिड निज़ाम जो ख़ात्मो, मावरा आईन क़दमनि खे ख़तमु करणु ऐं सिंध सां थींदड़ इस्तेसाल खे ठीकु करणु ऐं मुल्क जी मजमूई तौर ते दाख़िली ऐं ख़ारजा पॉलिसी खे दुरुस्त करण लाइ इंसाफ़ ते बदल पब्लिक फ्रेंडली मुल्क ठाहियूं। महिरबानी जी।